मनपसंद माण्हू जे टोटल घर अची विया, ग़रीबनि जो घर नथो अचे। छो भला 3 साल थिया आहिनि, 3 साल 2024 में 9 महीने में लिस्टूं आयूं, उन्हनि में नाला आया आहिनि। केरु ॿुधण वारो ई कोन्हे। गफ़ार साहिब खे चयो अथऊं, साईं ॼामड़े साहिब खे चयो अथऊं, NRP जा चकर कटे 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 अची मरी पिया आहिनि। टनबाग शहर में घरनि वारे पैसनि में वॾी करप्शन, NRSP ते इल्ज़ाम। यूसी ॾाॾा जे ॻोठ सचलमला जे रवासिन एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त बोर्ड खे लॻभॻि 5 साल गुज़री चुका, पर अञा ताईं संदन घर मुकमल नाहिनि थी सघिया। हाणे वरी बरसातुनि जी मौसम शुरू थी चुकी आहे, जंहिं सबबि मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि या आरज़ी अजनि में रहण ते मजबूर आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त संदन नालनि ते बैंकुनि में अकाउंट त खोलिया विया, पर घरनि जी तामीर लाइ ईंदड़ किस्तूं जारी नथियूं कयूं वञनि, जंहिं सबबि तामीराती कमु मुकमल तौर ते बीह रहियो आहे। ॻोठाणनि वधीक इल्ज़ाम हयो आहे त तालके ऑफिस जा ज़िम्मेवार संदुन मसइला ॿुधण या हल करण लाइ बिल्कुलु बि तयारु न आहिनि। केतिरा भेरा ऑफिसुनि जा चकर काटण बावजूदि खेनि रुॻो खातिरियूं करायूं वञनि थियूं, जॾहिं त अमली तौरु को बि क़दम नथो खयो वञे। मुतासिरीन हुकूमत सिंध लाॻापियल इदारनि NRSP ऐं SPHF जे आला इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौरु मामले जी शफ़ाफ़ जांच कराई वञे, ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं घरनि जी तामीर जो रहियल कमु जल्द मुकमल कराए खेनि माली किस्तूं जारी कयूं वञनि, जो ईंदड़ बरसातुनि खां अॻु महफ़ूज़ छित हेठि ज़िंदगी गुज़ारे सघनि। हाणे ॾिसणो इहो आहे त लाॻापियल इदारा एहतजाज कंदड़ मुतासिर ख़ानदाननि जी शिकायतुनि जो नोटिस वठनि था या न, ऐं मुबैना करप्शन जे इल्ज़ामनि जी जांच बैदि मुतासिरीन खे इंसाफ़ कॾहिं मिले थो? सवाल पंहिंजी जॻह ते बरक़रार। रिटायर्ड मास्टर मोहम्मद सचलमला आहियां। मुंहिंजे नाले ॻोठ आहे। किन जा घर आया आहिनि त किन वीचारनि ग़रीबनि में रहिया पिया। 3 साल 4 थी विया। मोहम्मद सचलमला, मुंहिंजो नालो ग़ुलाम हैदर मला। हीअ असांजे ॻोठ चङो मुड़ुसु साईं मोहम्मद सचलमला बीठो आहे। ही ताज मलगू बीठो आहे, हुनजो घर अञा कोन आयो आहे। म्यार बीठो आहे, हुनजो घर कोन आयो आहे। मोहम्मद बंदे जो घर कोन आयो आहे। अब्दुल गनी जो घर कोन आयो आहे। बीठो आहे, हिनजो घर कोन आयो आहे अञा। त माना पठान इस्तेमाल आहिनि, हिनजो अञा कोन अचे। मींहं वसायो अञा लेटर ताईं घर आहे, उहो घर कोन आयो आहे। असां जाम विझो ऐं मथे बस वारनि खे अपीलूं कयूं, असीं ऑफिसनि में विया आहियूं, ऑफिसनि जा चकर कटिया अथऊं। हली हली असांजा गोॾा घसी विया, केरु ॿुधण वारो कोन्हे। असीं अपील था करियूं सिंध गवर्नमेंट खे ऐं डिप्टी कमिश्नर बदीन खे ऐं जेके इंसानी हक़नि वारा इदारनि उन्हनि खे अपील था करियूं, सर अची अचो अची रूबरू ॾिसो, सरज़मी ॾिसो ऐं ग़रीबनि जो मसइलो हल करियो। बाक़ी हिन साईं मुस्तफ़ा उमराणी कमु लाहे छॾिया आहिनि ऐं मुख़्तियार आमदानी इन्हनि असांजे कमु लाथो आहे। घरनि खे माना ऑप्शन हणी घर बंदि कराया अथनि। बासरनि जे चवण जे करे अलाए हुननि जा जेके मनपसंद माण्हू जे टोटल घर अची विया, ग़रीबनि जो घर नथो अचे। छो भला 3 साल थिया आहिनि, 3 साल 2024 में 9 महीने में लिस्टूं आयूं, उन्हनि में नाला आया आहिनि। केरु ॿुधण वारो ई कोन्हे। गफ़ार साहिब खे चयो अथऊं, साईं ॼामड़े साहिब खे चयो अथऊं, NRP जा चकर कटे 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 अची मरी पिया आहिनि। हीअ असांजो अॻो वारा साईं सचल मोहम्मद सचल, हे ॿिया जेके बि ॻोठाणा बीठा आहिनि सभिनि जा घर रहिया पिया आहिनि 3 साल खां। असां ॾोह कहिड़ो कयो, को ॿुधण वारो आहे या न? इहे ग़रीब ईअं ई मरी वेंदा।